अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे यूट्यूब चैनल में वेलकम। अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं ड्रामनि जे बारे में, ख़ासि करे तकरार ड्रामे में। इन में नवां अदाकार कहिड़ा ऐड थींदा ऐं कुझु ॿी डिटेल बि तव्हांखे ॾींदासीं। पहिरियां इन वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी मालूमात मिली सघे। नंढिड़ो वीडियो आहे ऐं थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे बि फॉलो लाइक शेयर हाणे ई करे छॾियो। दोस्तों तव्हांखे डिटेल ॾींदा हलूं जेका हाणे तकरार ड्रामे जो एपिसोड अचण वारियूं आहिनि। पहिरियों तव्हांखे कल्ह राति जेका किस्त ईंदी उन जी थोरी डिटेल ॾेई छॾियूं, पोइ अॻिते वरी ॿी डिटेल ॾियूं था। दोस्तों पहिरीं ॻाल्हि इहा, हाणे नेक्स्ट एपिसोड में वेंदो सिधो अकबर जी सॼी कहाणी ॿुधी करे सिजावर ख़ान थाणे ते वेंदो ऐं दरिया खान वारनि खे छॾाए छॾींदो ऐं केस जो रुख नवाब खान न मटींदो ऐं इहा ॻाल्हि कंदो, सलीम मुंहिंजो माण्हू हुयो, तव्हां मारियो आहे ऐं मुंहिंजा ई वरी दोस्त तव्हां ॿधी छॾिया आहिनि, इहे बेगुनाह आहिनि। पोइ पुलिस हथु कढंदी मां दरिया खान मां ऐं बख्शल मां, उहे उतां आज़ादु थी ॿाहिरि निकिरी ईंदा। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों काफ़ी जेको आहे नवां सीन अचण वारा आहिनि ऐं नवाब खान जे लाइ बि मुसीबतूं थियण वारियूं आहिनि। ऐं अनक़रीब दोस्तों मूसा जी हाणे एंट्री थियण वारी आहे। जीअं सिजावर ख़ान जी एंट्री थी, अहिड़े हिसाब सां मूसा बि मोटी ईंदो ऐं उन जी धमाकेदार एंट्री थींदी। नवाब खान जो निंडरूं हराम थी वेंदियूं हाणे सभ खां वधीक। छाजे करे जीअं मूसा मोटंदो उन जो सिजावर ख़ान सां ठाह थी वेंदो। सिजावर ख़ान ॻाल्हियूं रखंदो ई कोन, मूसा खे माफ़ु करे छॾींदो। छाजे करे उन खे पूरी अकबर कहाणी ॿुधाईंदो त कीअं कीअं कमु थियो ऐं मूसा जे मथां इल्ज़ाम कीअं लॻो। सिजावर वॾो परेशान थी वेंदो, मूं पंहिंजे भाउ जहिड़े दोस्त जे मथां हथियार छाजे लाइ हलायो, मां थोरो जांच कयां वीचार कयां पोइ इहो कमु कयां, मूंखां ग़लती थी वई आहे। बहरहाल मूसा जी जांच लाइ बि सिजावर कोशिशूं कंदो, भावल सां मिलंदो ऐं जेको आहे कोशिशि कंदो जे मूसा ज़िंदा आहे त मां उन सां ठाह करे छॾियां। जॾहिं मूसा मोटंदो सिजावर ख़ान जो बिना बग़ैर ॻाल्हियुनि जी ठाह थी वेंदो ऐं नवाब खान जूं निंडरूं अञा हराम थी वेंदियूं। अनक़रीब नवां अदाकार बि तकरार ड्रामे में ऐड थियण वारा आहिनि। जीअं हू ऐड थींदा पोइ ड्रामे खे 4 चंड लॻी वेंदा। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।